जेको आहे असां मलीर जो इहो इलाइक़ो आहे रज़ाकाबाद हिते जा जेका ॻोठाणा आहिनि उहे हिते एहतिजाज करे रहिया आहिनि जेको गुज़िरियल केतिरे ई महीननि खां रज़ाकाबाद अब्दुल्ला ॻोठ ऐं हिते भरपासे जेका इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी जी शदीद तणाहट आहे जंहिं सबबु मामूलात ज़िंदगी जेकी आहे उहा इंतिहाई मुताज़िर थी आहे ऐं मस्जिदनि में पाणी कोन्हे मस्जिद सां ऐं जेका सेवरेज जो बि जेकॾहिं मसइलो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेवरेज बि जेको आहे हिते गलियुनि अॻियां ढंढ जो ॾेख ॾियणु लॻो आहे पाणी अचो त हिते जेका रज़ाकाबाद जा मुतासिर जेका एहतिजाज कर रहे हैं अचो तो उन्हनि सां ॻाल्हि जो करी हू तो करी इलाके का जेरो कराई ये लेन साईं 40 लाख की गटर लेन लेनियो वो रज़ाकाबाद में क्यों इलेक्शन का बदी अगम वो असा लेन वाला केडा कजी नहीं गटर लेन तो पानी जो लेनियो नहीं 0 मीटर मशीन आयो पानी जो कटण जो वो बरसात में घर अंदर पानी बिठावा वो मानू का जो आयो मट्टू से आ कोन तो बुदा ये मशीन आवाज जो कोनन ये मशीन हैदरी जो तो सिंधी कोट मलीर जो आवाज जो कोन रज़ाकाबाद जा कोन पानी कोने पानी दियो तो गटर नयो लेनो गटर जो दियो नयो लेनो पानी जो पूरे रज़ाकाबाद सईद मोला कबूल मोला शेख मोला लेकिन जको लेनो पानी दियो क्या मुतालबा खरीदा टावर हाउस होता है असां ये मतलब होता है असां 3 महीने का वठी रज़ाकाबाद में बिल्कुल पानी कोने मस्जिद में अज़ान ही नथी थी मस्जिद में बंद थी पई पानी न हुजण करे माण्हू नमाज़ी नथा पढ़ी सघनि थोरी इंसानियत जो माना जे ॻोठ में टाउन हुजण जे बावजूद पानी न हुजे ऐं नमाज़ न थिए इहो ज़ुल्म ई आहे ऐं हिन खां अलाए घटर उबलनि पिया ऐं घटर एतिरो उबलनि पिया जो माना घर अंदरि पाणी अचे पियो ऐं गंदगी एॾी लॻी पई आहे हाणे क़ुर्बानी जो थी आहे अलाए छो अञा ताईं न खणी वई जेके उते ई पयूं ऐं हुन खां बावजूद एॾी बदबू आहे जंहिं मां असीं घर में वेहूं कान था ख़ुदा असीं कौंसिल ऐं बड़ी हालत कयासीं अपील था कयूं ख़ुदा इहा असांजो मुतालबा पाणी जो मुतालबो आयो बाग़ ते लहन खे ॿुधाई करे ऐं कट बि आया आहिनि 4-5 कट आई आहिनि बाबा असां मसइलो करे था अञा असांजो सका मेन इशू आहे पाणी जो जीअं 3 महीना थिया असां वटि पाणी कोन्हे असां हितां जे जिला कौंसिल चेयरमैन खे लेटर में ॾिनो वरबली चयो हिते पहिरीं 2 एहतिजाज थिया अॼु चोथों एहतिजाज थिए थो तंहिंखां पोइ असांजो को ॿुधण वारो न आहे 5 साल वारी असांजी गवर्नमेंट आहे एमएलए असांजा एमपी असांजा सिंध गवर्नमेंट असांजी जिला कौंसिल चेयरमैन असांजो लेकिन कोई इम्प्लीमेंट नथो थिए कहिड़ो मुतालबो असांजे नायल चेयरमैन खे हितां खां हटायो वञे हितां जे नायल इंतज़ाम खे हटायो वञे हितां जे नायल इंजीनियर जेको शफ़क़त शेख आहे उनखे पूरो मसइलो कयो वञे ख़ुदा पाणी जेको असांजो बुनियादी हक़ आहे 3 महीने खां असांखे पाणी नथो मिले असां पीपल पार्टी जा वोटर आहियूं सपोर्टर आहियूं ख़ुदा वञे न त पोइ अॻिते हली असांजे लाइ परेशानी थींदी अॼु 6 महीना थिया आहिनि हिन रोड खे तोड़े छॾियो मुंहिंजे लेन खे तोड़े छॾियो पाणी जो जॾहिं 50 दरख़्वास्तूं मूं ॾेई छॾिया 50 दरख़्वास्तूं मूं ॾेई छॾिया सलमान खे कंहिंखे नज़रअंदाज़ करे विया अॼु सुधी जिते पंड उन्हनि यस कयो आहे उन पंड खे आई उते सर्वे करे ॾिसो ॿुधे न उन पंड खे आई सर्वे करे ॾिसो उहो पंड जाइज़ आहे या नाजाइज़ आहे ॿुधई त हुते जिते गटर जी ज़रूरत न आहे उते गटर हर ठेकेदार जी बगल में सिर्फ़ु सिवरेज पानी जो को मसइलो न आहे को रोडनि जी लाइ को स्कूलनि जे लाइ को मसइलो हिन में पॉलिसी न आहे मुंहिंजे ॻोठ में पाणी न आहे 6 महीना थिया आहिनि कल्ह राति विड़िया आहिनि मुंहिंजो वाल तोड़े छॾियो मुंहिंजो लाइन तोड़े छॾियो सभु तोड़े छॾियो त असांजी एमपी एमएनए अॼु सुधी को ॻोठनि में पुछा ते आया कोन्हनि जी खटे चेयरमैन साहब तो अॼु सुधी ॻोठ में पुछण ई कोन आयो आहे अॼु सुधी मूं वटि लेटर आहे अॼु बि आयो आहे हिन मसइले लाइ तूं हिनखे ठाहीं तो कोन थो ठाहीं हिन में लख रुपया ख़र्च आहे जिते 25 लख रुपया हुते गटर में सिवरेज में ख़र्च था करे बाबा मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मुंहिंजो ई लाइन आहे 2 फुट ते रखियल आहे वो वॾो लाइन आहे 8 फुट ते हिनखे हेठि करे हिनखे हिन में 2 लख रुपया बि ख़र्च न आहे हुते 25 लख रुपया गटर ते ख़र्च करे थो हीअ करप्शन आहे न करप्शन आहे छा आहे
नज़रअंदाज तो करे नज़रअंदाज तो करे असीं इहो मुतालबो त करियूं मस्जिद में नमाज़ियुनि जे लाइ पाणी न आहे तमामु मस्जिद में पानी न आहे नमाज़ियुनि जे लाइ परेशानी आहे जगह जगह गटरनि जेके हींअर आलाइशूं आहिनि उहे बि उते पयूं आहिनि आलाइशूं उन्हनि क़ुर्बानी जूं कोन कयूं आहिनि ऐं ॻोठाणनि खे तमामु घणी परेशानी आहे ऐं ख़ासि करे त परेशानी आहे पाणीअ जी जेको असांजो पाणी 2 मंज़िल ताईं बग़ैर मोटर जे चढ़ंदो अॼु हुन पाणीअ जो ख़तरो न आहे असांखे उहा लाइन बिल्कुलु जेको लाइन जेकी आहे असांखे तब्दील करे नई लाइन लॻाई ॾिनी हुई जी हाँ हाणे दरख़्वास्त जमा कराई रमज़ान जे महीने में उनमें सिर्फ़ु उन्हनि चौकीदार मोकिले छॾियो उन चौकीदार खे उन्हनि अलाए 2000 या 2500 ॾिना उहा लाइन जेकी टुटंदी हुआ उन बनाई वाल बंदि करे पोइ जॾहिं उहो वाल खुले त पाणी बिल्कुलु ई बंदि थी वियो हाणे छा मसइलो आहे वाल जो लाइन जो मसइलो आहे छा आहे जो त हिननि खे मसइलो हल करे ॾियणु खपे जेको असांजो बुनियादी मुतालबो आहे पहिरीं असांजो पाणी ज़बरदस्त हो हथरातो बंदि कयो वियो में तकरीबन 6 महीने से पानी का नामुमकिन पानी नहीं है पानी बंद है ये रोड का जब बन रहा था रोड हमारे ये केसिंग तोड़ के खत्म कर दिया तो मैंने रज़ाक से अपना डीएमसी मलिक सलमान साहब से मैंने दरखास्त दिया सब साइन किया 2 महीने के अंदर ये हो जाएगा महीने के अंदर हो जाएगा आज तक उसको हाथ नहीं लगाया मेरे बोर्ड में खुद पानी नहीं है आज भी सर्वे करके देखें मेरे बोर्ड में पानी नहीं है बिल्कुल पानी नहीं है आज भी मैं आया हूँ इस मसले के लिए जो सलमान आता है पीर के दिन आता है मैं आकर उसको पूछता हूँ नहीं तो रोड बंद करेंगे इंशाल्लाह ताला बिलावल की क़यादत में आज जिला मलिक की पैदल मार्च करेंगे एक पैदल मार्च इंशाल्लाह ताला कबा से निकल के बिलावल हाउस तक पैदल मार्च करेंगे अचण वञण में वॾी परेशानी थिए थी साईं असांजो मुतालबो साईं असां हिते जे चेयरमैन सां चऊं था अची विज़िट करे ॾिसे हिन ॻोठ जी छा हालत आहे हिन सां गॾु साईं सेवरेज जो मसइलो आहे सभु पहिरियां पाणी जो मसइलो पाणीअ खां सफ़ाईअ जो साईं इहा लेन डैमेज थी चुकी आहे हिनखे पंहिंजो नए सिरे सां तामीर कयो वञे ऐं हिते जा इंजीनियर को बि तरक़ियाती कमु थिए थो हुनखे नज़रअंदाज कयो वञे थो हिन खां पोइ साईं पंहिंजो ॿुधाईंदो आहे जेको बि कमु थिए थो न हुनमें सरासर करप्शन कई वञे मिसाल तौर ते अगरि 5 लख जो कमु आहे त हुते 25 लख रुपए जी करप्शन कयो वञे थो ऑफिसर सिर्फ़ु हुन वक़्तु अचनि था जंहिं वक़्तु हिनखे पंहिंजो हिसो वठणो हूंदो आहे ऐं ॻोठ जा रवासियुनि खे हिते 40 साल थी विया आहिनि पोइ बि तरक़ियाती कम जी पाण साईं साहिब सां बि अपील करियूं था असांजो एहतिजाज आहे पुरअमन तरीक़े सां अची विज़िट करे पंहिंजे इंजीनियर खे मोकिले जेको बि असांजो जाइज़ मुतालबो आहे उन ते नज़रसानी करे बेटा पहले तो हम लोग को बच्चे सही है दूसरा तो है हम लोग का 6 महीने से पानी बीमार पड़ता है जो पानी नहीं होता उसमें क्या है प्रदूषण नहीं होता तो क्या फायदा बाकी जो है ना गटरों का मसला है गटर ना जो है मेट्रो का डब्बा हम लोग को देते हैं क्या इस चीज का क्या मसला है ये बंद करें सर मुतालबात ये जायज़ मुतालबा पानी जा मसला असांजा हिते सेवरेज जा मसला हेॾा एमरजेंसी मसला थिया असांजे हिन पूरे रज़ाकाबाद के नज़रअंदाज कयो वियो ऐं पानी जा मसले जे हवाले सां हिन पानी जे मसइलनि जे करे पानी जी किल्लत हुई तव्हांखे बि ख़बर आहे कुझु पहिरीं महीनो 10 महीनों पहिरीं जेको रोड बंदि थियो उन खे यकीन ॾियानी ॾियारी 2 मसला हल थींदा हिते मसइलो कयो हिते मसइलनि जा हल मूं ॿुधाया तो हिते अची मसला पंहिंजा हल करियो महिरबानी करियो तो हिन खे असां मोकिलियो थियो हितां वाल मसइलो आहे हीउ मसइलो आहे ख़ुदा रा यकीन करियो पानी ठिप हिकिड़ो ख़तरो न मां पंहिंजे हिसाब सां बि हिते जेको आहे
मुआइनो कयो पानी जो हिन सां इंजीनियर खे महिरबानी कई मुंहिंजो अचो ॾिसो असांखे नज़रअंदाज़ न करियो। हीउ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो रज़ाकाबाद हिकिड़ो क़िलो आहे ऐं होट जे हवाले सां जेका बि असांजा ॻोठ आहिनि हिन ॻोठनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। बराए महिरबानी मां डिस्ट्रिक्ट काउंसिलर सलमान मुराद सां अपील करियां थो। पहिरीं बि मूं अपील कई आहे हिन वक़्तु खुदारा मां हुनखे चवां थो महिरबानी करे हिनखे रज़ाकाबाद खे नज़रअंदाज़ न करियो, हिनखे साझी करियो। मूं राजा रज़ाक सां बि अपील थो करियां महिरबानी करे खुदारा हिन ॻोठनि खे असांखे नज़रअंदाज़ न करियो, पाणी ॾियो। सर हींअर मां ॾिनो एप्लीकेशन जो सेवरेज जा मसइला ॾिना, पाणीअ जा मसइला न छो त बाबा ठीकु आहे तव्हांजा वर्क आर्डर अची विया आहिनि, तव्हांजे स्कीमियूं अची वियूं आहिनि। बाबा स्कीमियूं अची वियूं आहिनि त मां उनखे चयो पंहिंजी स्कीमियूं ॾिसो ऐं महिरबानी इंजीनियर सां मुंहिंजी राब्ते में उहो मुंहिंजो हीअं ॾिसो ऐं असांजी स्कीमियूं जेकियूं आहे हिकिड़ी लाइन कनेक्शन लॻियल आहे उनखे जॉइंट तक़रीबन साल थी वियो जॉइंट नथी थिए, पाणीअ जी लाइन जॉइंट नथी थिए। 400 घरनि मां महरूम आहिनि उन पाणीअ खां। ऐं हिते दाऊशोरो ॻोठ में हिकिड़ी लाइन लॻी उनखे बि उन अञा ताईं साल थी वियो उहो कनेक्शन उन पाणीअ में जॉइंट न कयूं आहे। ख़ाली पैंप लॻाइण सां या ॿियो लॻाइण सां कोन, बुनियादी हक़ माण्हुनि खे पहुचणु खपे। ऐं सलमान मुराद खे मां अपील थो करियां खुदारा हिन ॻोठनि खे थोरो तरजीह ॾे ऐं ॻोठनि ते हली विज़िट करे, पाण पंहिंजे अखियुनि सां विज़िट करे, ॿियनि जे ॻाल्हियुनि ते न थिए, पाण विज़िट करे हले ॾिसे ऐं छेड़ो हाल आहे इन जो। ऐं यकीन करियो खुदाया इन खे मां हर ॻाल्हि हिन तावन हिन ॻोठ सां गॾु आहियां, जेका हे मज़लूम हूंदा मां इन सां गॾु आहियां, हर ॻाल्हि में इन सां गॾु आहियां। चई तकलीफ़ आहे को वञा ॿुधण वारो न आहे। पार्टी जे मंसूर में इहो आहे त होटलनि खे पाणी न ॾियो, बिजली न ॾियो, पाणी न ॾियो, गटरी सवेले सफ़ा न करियो, हिननि खे बीहारण जो कहिड़ो फ़ाइदो असांखे। बराए महिरबानी करे असांखे पाणी ऐं गटर जी लाइन ऐं सफ़ाई करे ऐं उनजे किचन जा कुंडा बि अचा ॾिना वञनि। जी त तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते जेका मौजूदु हिते एहतिजाज कंदड़ हुया उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त केतिरी दफ़ा असां हिते डिस्ट्रिक्ट काउंसिलर चेयरमैन सलमान मुराद ने हिते टाउन ऑफिस में केतिरियूं दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं, पर अञा ताईं उन ते को बि जोगा क़दम न खया विया आहिनि। इन्हनि जो ॿियो बि इहो बि चवणु आहे त असां पीपल्स पार्टी जा कारकुन रहिया आहियूं, पर अञा ताईं असांखे मुकमल तरह नज़रअंदाज़ कयो। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त असांजे ॻोठ जे में पाणीअ जी मौसली फ़राहम कई। कैमरामैन टीम सां गॾु सैयद सज्जाद अली शाह, सोच टीवी, कराची।